अकाउंट खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। दौलतपुर जे अंदरि हिकिड़ो लेक्चर हो ऐं उन लेक्चर में हिकिड़े दोस्त चयो साईं बो त ॻोल्हियां ॻोल्हियां मल्हा शाल मां मिला हो त इहो तसौफ़ आहे, इहो तसौफ़ आहे ऐं इहो फ़िलसफ़ो आहे। त मुंहिंजो जंहिं महिल वारो आयो त मूं चयो त ॻोल्हियां ॻोल्हियां मल्हा इहो तसौफ़ पंहिंजी जाइ ते, तसौफ़ त अञा ॿी ॻाल्हि आहे, पर जेको फ़िलसफ़ो आहे उहो आहे नालो आहे हासिलात जो, यानी मंज़िल माणण जो। जेकॾहिं तव्हां था चओ त इहो फ़िलसफ़ो आहे त पोइ इहा मूंखे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे त फ़िलसफ़ो छा खे चइबो आहे। जेतिरे क़दुरु मूं फ़िलसफ़े खे पढ़ियो आहे त उहो आहे हासिलात जो नालो। ऐं फ़िलसफ़ो ॿुधाईंदो आहे त ज़िंदगी छा आहे, मौत छा आहे, काइनात छा आहे, समाज छा आहे, या एक्स वाई ज़ेड अहिड़े क़िस्म जा जेके बि सवाल आहिनि उहो फ़िलसफ़ो ॿुधाईंदो आहे। न रुॻो ॿुधाईंदो आहे पर उते तह ताईं पहुचाइण जी बि कोशिशि कंदो आहे। जेकॾहिं केरु चए त बाबा फलाणे गॾ खे गाबो ॼाओ आहे त उहो चइजे त बाबा ठीकु आहे न, पर फ़िलासफ़र कोशिशि कंदो आहे त वाक़ई इहा ॻाल्हि दुरुस्त आहे या न आहे। त भिटाई फ़िलासफ़र शाइर हो ऐं हिकिड़ो फार्मूलाइज़ पोइट हो। फार्मूलाइज़ छा आहे, कंडीशन वाइज़। भिटाई कंडीशन ॿुधाई आहे, ईअं ई मज़हब बि असांखे कंडीशन ॿुधाई आहे, या हुज़ूर जन जूं जेके हदीसूं आहिनि त उहे बि कंडीशन आहिनि, पर भिटाई कंडीशन ॿुधाई आहे। ऐं असांखे हिकिड़ो आसानी ॾिनी अथसि। उहा कहिड़ी आहे आसानी, त जेॾीमहिल असां जेकॾहिं विढ़ण वारो जेकॾहिं मामिलो अचे थो त उहो विढ़ो। जेकॾहिं मिसाल सब्रु करिणो आहे त सब्र ऐं शुक्र खे हिकिड़ी कंडीशन ते ॿुधाए फार्मूलाइज़ मुताबिक़ त सब्र ऐं शुक्र खे काॾे आऊं कंदी आहियां जीअं संदी सोई घुरिजे साण मूं, यानी हिकिड़ी कंडीशन ते ॿुधाए त हिते तोखे सब्र ऐं शुक्र खे काॾे आऊं कंदी। हिते सब्र अॼु तोखे करिणो न आहे, तोखे जिदोजहद करणी आहे, या जेकी कंडीशन तुंहिंजे साम्हूं आई आहे उनखे फेस करिणो आहे। जेकॾहिं तूं फेस नथो करे सघीं ऐं ॿी कंडीशन थी अचे त सब्र जनी जो सीर तीर न घुसे तन जो, इहा बि कंडीशन आहे। इहा फार्मूलाइज़ पोइट्री आहे, रैंडम थ्योरी आहे। रैंडम थ्योरी असांखे ॾिनी आहे गफ़ूर मेमून, त यानी सच बि तब्दील थो थिए। त अहिड़े नमूने अञा चयो त हण भाला विड़ भाकुरे आॾी ढाल मां ढार। इन्हनि कंडीशन खे असां ॾिसी करे जॾहिं जिदोजहद कंदासीं त असां पंहिंजो मक़सदु बाणींदासीं, या अञा खोड़ जिदोजहद। छो त साईं तहरुक जी ॻाल्हि कई आहे, मुतहरिक जी ॻाल्हि कई आहे, साईं ॻाल्हि कई मुहबत जी। जेतिरे क़दुरु मूं मुहबत खे पढ़ियो आहे त मुहबत ॾियण ऐं वठण जो नालो आहे। इन जी जेकी सुपरलेटिव डिग्री आहे उहो आहे इश्क़। इश्क़ आहे सिर्फ़ु ॾियणु, वठण जी ॻाल्हि ई कान्हे। यानी मुहबत अञा साईं भिटाई खे मुंहिंजे नज़र में त अञा हेठि ॼण करे वियो, पर असुलु आहे त भिटाई जेको इश्क़ जी ॻाल्हि कई आहे, जेकी असद ॻाल्हि कई आहे, दुरुस्त आहे पंहिंजी जाइ ते। त मुहबत ॾियण ऐं वठण जी ॻाल्हि आहे, इश्क़ उन जी सुपरलेटिव डिग्री आहे। ईअं जीअं शऊर जी सुपरलेटिव डिग्री आहे असांजो ज़मीर। त अहिड़े नमूने इन्हनि शयुनि खे सम्झणो आहे ऐं जिदोजहद करणी आहे। भिटाई चयो कर को वाको वस वेम ॿुधम भोर में, अच्छा पोइ चिड़ी ॾाढे डूंगरे पेर पुन्ह जो पस ॾोरण मंझा ॾस पवंदी होत पुन्ह जो। कीअं पवंदो, जॾहिं तूं जिदोजहद कंदे। या वियोसि ज वणनि तां रासूर ताईं मूंखे मारियाई आयल ऊंदायूं करे। हे त कमु सिज मारे रखियो असांखे, मूंखे त मारे रखियो अथसि, मूंखे त अञा वधणो। वियोसि ज वणनि तां रासूर ताईं मूंखे मारियाई आयल ऊंदायूं करे। वरी चयो वियोसि ज वणनि तां रासू ॾेई रंग, जंहिंसां मुंहिंजो संग सो कोयारो केच वियो। जा सभु रंगींदसि रतसी केचां ओरे भूं। असद उनखे चयो आहे दुरुस्त आहे, त यानी केच खां वठी इन पंहिंजो बंबोर खां वठी जेको बि रस्तो आहे, जेकॾहिं मूंखे रतु ॾियणो पियो या उन सां माना रंगणो पियो त मूंखे वञिणो पवंदो। त मां इहो कमु बि सवलो आहे। या वर में कोन्हे वर ॾेरनि वर वॾो कयो, निहारींदसि निकिरी दोसनि करण दर, अॻियां टकर टर मतां रोह रतियूं थिए दड़का थीजेसि। या कीजे कढिया पार ॾुखी डूंगर पाण में सुणी सा तवार मीरियूं पिया मां भरे।
त अहिड़े नमूने अहिड़े क़िस्म जा हितां खणी हुत जिन रखियोसीं रसियूं साजन सूंहं सुरत विखाई वेझो घणो। जेकर इन्हनि ते वेही असां तशरीह कंदासीं त वाक़ई टाइम घणो लॻी वेंदो। बसि ख़बर पई त हितां खणी हुत रखिणो आहे। जॾहिं हितां खणी हुत रखंदासीं त मूंखे यकीन आहे त असां जेको इहो मक़सदु खणी आया आहियूं उहो असांजो हलु थींदो।